ब्यूरो चीफ जिला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक मेड़ में पोलियो प्यारींदड़ स्टाफ जो पोलियो पियारण खां बाइकाट असांखे सिक्योरिटी ॾिनी वञे, मुख़्तलिफ़ क़ानूननि में असांखे हिरासा कयो पियो वञे ऐं असांजा जाइज़ मसला हल कया वञनि। लेडीज़ स्टाफ जूं दाऊं ऐसे शो मेड़ तालका अस्पताल में MS डॉक्टर हिदायत अली कोसो ॻाल्हाइण लाइ पहुची विया, जॾहिं त पोलियो स्टाफ पारां एहतजाज जी अॻुवाणी कंदड़ लेडी वर्कर आशा चयो त असांखे शाम जो नोटिस मोकिले दादू घुराए जवाब तलब कयो वञे थो, जेको निहायत ग़लति अमल आहे। असांखे पोलियो ड्यूटी दौरान हिरासा कयो वञे थो, शिकायतुनि करण बावजूद सिक्योरिटी नथी ॾिनी वञे, जंहिं सबबु ड्यूटी करण में ॾुखाइयूं पेश अची रहियूं आहिनि। जंहिं बाद पोलियो एरिया इंचार्ज अख्तर हुसैन शेख, MS डॉक्टर हिदायतुल्लाह खोसो, ऐसे शो मेड़ एहतजाज कंदड़नि पोलियो वर्कर्स सां ॻाल्हियूं करण खां पोइ एहतजाज ख़त्म कराए छॾियो। ब्यूरो चीफ जिला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक मेड़ में पोलियो प्यारींदड़ स्टाफ जो पोलियो पियारण खां बाइकाट असांखे सिक्योरिटी ॾिनी वञे, मुख़्तलिफ़ क़ानूननि में असांखे हिरासा कयो पियो वञे।